अथव सॼो सॼो ॾींहुं माण्हू पाठे वारा पखा जेके कार्ड था मिलनि माण्हू पखा उन्हनि सां था हणनि ग़रीब माण्हुनि वटि पखा आहिनि कोन जूस जे पाठनि जा पखा था ठाहिनि बाक़ी वादा छाजे लाइ पढ़नि छाजे लाइ था गंद किचिरो पियो आहे ट्रालियुनि में उहो ट्रालियूं खणनि नथा हिमल आई आहे ट्राली सॼी भरिजी थी वञे उन्हनि में बाहूं था ॾियनि किन था फिटी करनि ट्राली ॾिसो आवाज़ ॿुधो था ट्राली हिमल आई आहे छा आहे गैस जो बिल इस्त्री जो बिल माण्हू कपिड़ा इस्त्री न करनि रोज़ रोज़ 2,000 3,000 5,000 छाजे करे असां ॾियूं लाइट आहे ई कोन हरू असां पैसा ॾियूं छाजे करे पैसा ॾियूं हिमल ॾिसो ॿुधो पता न आवाज़ हिमल आई आहे ट्राली ॾिसो ॿुधो न आवाज़ ॿुधो पिता न लाइट आहे ई कोन जिथे घिटे में त धप लॻी पई आहे किचिरो गटर खुलिया पिया आहिनि पिया गाॾी कल्ह गाॾी जो टायर फासी पियो आहे अचे पई गाॾी उनखे ख़बर कोन्हे फैमिली सां गॾु उनजो गाॾी जो टायर गटर खुलिया पिया आहिनि उनजो गाॾी जो टायर हेठि वियो हलियो इहा त न ख़बर कोन्हे ट्राली हिमल आई आहे ऐं वाधा छाजे लाइ रोज़ रोज़ पैसा काटनि न को लाइट आहे न को छा माण्हू जा